नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवां खे पसंद ईंदी। रोज़े जे मुतालिक़ 3 अहम मालूमाती सवालात आहिनि ऐं उन्हनि जा जवाबात भी अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। रोज़े सां ताल्लुक़ रखंदड़ उहे 3 ॻाल्हियूं जंहिंजो ई मालूमात हासिल करणु असां तव्हां सभिनी जे लाइ ज़रूरी ऐं लाज़मी आहे। यकीनन जॾहिं असांखे रोज़े जे मुतालिक़ का ॼाण हूंदी त असांजो रोज़ो फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां महफ़ूज़ थींदो। त प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 1 आहे त रोज़े जी हालत में वार कटाए सघजनि था या न। रोज़े जी हालत में वार कटाइण दुरुस्त आहे या न, इन सां को रोज़े ते असर या फ़र्क़ु पइजे थो या न। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त रोज़े जी हालत में वार कटाए सघजनि था ऐं वार कटाइण जे करे रोज़े ते को बि फ़र्क़ु नथो पइजी सघे ऐं वार कटाइण रोज़े जी हालत में जाइज़ आहिनि। सुवाल नंबर 2 ही आहे त रोज़े जी हालत में सुरमो या मेहंदी लॻाए सघिजे थी या न। इन जे लॻाइण सां को रोज़े ते फ़र्क़ु या को असर त कोन थींदो। त इन जो जवाबु आहे त प्यारा दोस्तों, रोज़े जी हालत में मेहंदी लॻाइण या सुरमे लॻाइण सां रोज़े ते को बि असरु कोन थींदो। रोज़ो थी वेंदो ऐं रोज़े में सुरमो वग़ैरह पाइण जाइज़ आहे, इन में को बि हरज न आहे। सुवाल नंबर 3 ही आहे त कम ज़्यादा हुजण जे करे माण्हू रोज़ो छॾे सघे थो या न, इन जी इजाज़त आहे या न। त प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 3 ऐं उन जो जवाबु ही आहे त कम हुजण जे करे केतिरो बि ज़्यादा कमु हुजे त उन कम जी वजह सां असां रोज़ो नथा छॾे सघूं। यकीनन कंहिं बि कम जी जेकॾहिं केतिरो बि कमु आहे, कमु ज़्यादा छो न हुजे, पर उन जे अंदरि असांखे रोज़े छॾण जी बिल्कुलु इजाज़त न आहे। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।